नाज़रीन, कराची जी दाऊद इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी में बेदखल कयल 12 सिंधी शागिर्दनि जी बहाली लाइ शागिर्दनि पारां कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कराची मां धरती टीवी जो रिपोर्टर बशीर मीरजत। जी बशीर। जी मुख़्तलिफ़ शागिर्द जेके तंज़ीम आहिनि उन्हनि पारां कुझु ॾींहं अॻु दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मां बेदख़ल कयल शागिर्दनि जी बहाली लाइ कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी जेकी बुख हड़ताली कैंप आहे उहा क़ाइमु कई वई आहे। अचो त हिते जेके मौजूदु एहतिजाज कंदड़ शागिर्द आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हिते असांजी बुख हड़ताल कैंप आहे, कल्ह खां शुरू थी हुई। कैंप जो मक़सदु इहो आहे त दाऊद यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी मां 12 शागिर्दनि जी हिकिड़ी गैर आइनी तौर ते जेका दाख़िला ख़ारिज कई वई आहे उन हिकिड़े अहिड़े आमराना फ़ैसिले जे ख़िलाफ़ु वाइस चांसलर जी तरफ़ां इहो वरितो वियो हुयो। उन नोटिफिकेशन जे ख़िलाफ़ु असीं हिते वेठा आहियूं ऐं उन घड़ी ताईं असांजी इहा जदोजहद जारी रहंदी जेसि ताईं असांजा जेके मुतालबा आहिनि, पहिरियों त शागिर्दनि जी जेका दाख़िला आहे उन्हनि खे बहाल नथो कयो वञे, इन वाइस चांसलर खे इदारे मां निकाली नथी ॾिनी वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इन इदारे जे अंदरि खोड़ सारा ॿिया बि मसइला आहिनि। जीअं फीस हाइकिंग जो मसइलो थी वियो, ताज़ो वेझड़ में फीस खे तमामु हिकिड़ो जेको आहे सो वसी पैमाने ते उनजी वाध कई वई आहे। उन खां अलावा शागिर्दनि खां अलाए केतिरे अरसे खां वठी छत दाऊद यूनिवर्सिटी जी उहा खसियल आहे। तो असां सम्झूं था इहे असांजा बुनियादी मसइला आहिनि, जेतिरे ताईं इन्हनि खे हल नथो कयो वञे असीं हिन कैंप ते पंहिंजी जदोजहद उहा जारी रखंदासीं। ऐं असीं चवण था चाहियूं त पूरे मुल्क में ख़ासि तौर ते शागिर्दनि तमामु बनिस्बत बाक़ी सभिनी परतनि खां वधीक ज़ुल्म लॻा पिया आहिनि। हिन वक़्त ताईं चाणका मेडिकल कॉलेज जा 8 शागिर्द जेके आहिनि त 15-20 ॾींहंनि खां वठी करे जेके आहिनि त उहे सस्पेंड लॻा पिया आहिनि। दाऊद यूनिवर्सिटी जा 12 शागिर्द हिन वक़्तु सस्पेंड लॻा पिया आहिनि। सहूलियतूं शागिर्दनि खे लभनि कोन थियूं। तालीमी इदारनि जो असरु बद खां बद लॻो पियो आहे। रोज़ फीसनि जे वधण जो मसइलो लॻो पियो आहे। मयारी तालीम कान्हे का, शागिर्दनि जा मसइला हिकु पासे लॻा पिया आहिनि। उनखे केरु ॾिसण वारो ई कोन्हे को, इंतिज़ामिया जो उन तरफ़ अखि ॿुधे कोन थी। हिन वक़्तु असांजो मुतालबो इहो ई आहे त जेके असांजा दोस्त आहिनि जिन खे कोर्ट हिन वक़्त ताईं बि ऑर्डर कढी चुके त तव्हां हिन खे पेपरनि में वेहण ॾियो, पर पोइ बि वीसी उन पंहिंजे आमराने फ़ैसिले तां हटण लाइ तयारु न आहे। साथियुनि असांजनि खे पेपर में वेहण ॾिनो वियो आहे ऐं असां इहा ई ॻाल्हि इन शइ जे लाइ हिते एहतिजाज ते वेठा आहियूं त असांजे दोस्तनि खे जल्द खां जल्द बहाल कयो वञे, कोर्ट जे फ़ैसिले ते अमल करे हुननि खे सभ खां पहिरियों इम्तिहान में वेहण ॾिनो वञे ऐं तेसीं ताईं असांजो इहो एहतिजाज जारी रहंदो जेसीं ताईं असांजे दोस्तनि खे बहाल नथो कयो वञे। जंहिंमें हिननि खे काई अथॉरिटी न आहे वाइस चांसलर खे त ईअं डायरेक्ट कंहिं शागिर्दनि खे एक्सपेल करे, पर उन्हनि खे ड्यू प्रोसेस जेको यूनिवर्सिटी जो आहे कोड्स ऑफ कंडक्ट जंहिंजे मूजिबि इहो आहे त डिसिप्लिनरी कमेटी वेंदी आहे, नोटिस वेंदो आहे ॿारनि ॾे, उहो सिंडिकेट वेंदी आहे। हालांकि इहा आहे त सिंडिकेट त अलाए केतिरनि सालनि खां वेही ई कोन थी, छो त हुन में शागिर्दनि जी रिप्रेज़ेंटेशन ई कोन्हे। हिकिड़ो त असां इहो आहे त इहो गैरक़ानूनी फ़ैसिलो आहे ऐं चाणका में जेको मसइलो थियो आहे शागिर्दनि खे उते बि जेको आहे ईअं सस्पेंड कयो थो वञे या रेस्टिकेट कयो थो वञे, त इहो जेके फ़ैसिला थियनि था हिकु तरफ़ा थियनि ऐं हिकिड़ो माण्हू पंहिंजे पावर खे इस्तेमालु करे फ़ैसिला करे थो, इहे गैरक़ानूनी आहिनि। असांजो इन सिस्टम जे ख़िलाफ़ु प्रोटेस्ट आहे जंहिंमें असां मुसलसिल 23 ॾींहंनि खां पोइ सरापा एहतिजाज आहियूं। हाणे ताज़ो दाऊद यूनिवर्सिटीअ जे 12 शागिर्दनि खे सस्पेंड करण जो मतिलबु छा आहे त तव्हां उन्हनि खां तालीम खसो था, तव्हां उन्हनि खे अॻिते पढ़ाईअ तरफ़ नथा इनकरेज कयो, त इहो जेको असां वारो माहौल आहे हिन वक़्तु उहो इन करे बि आहे जो असां वटि शागिर्दनि जी रिप्रेज़ेंटेशन न आहे। शागिर्द पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजा इशूज़ किथे रखी नथा सघनि। कैमरामैन शहज़ाद सलीम सां गॾु बशीर मीरजत, धरती टीवी न्यूज़, कराची।